वेलकम बैक। नासिन उमरकोट में वाक़िया के नासिन उमरकोट वेचो पुलिस धार दरख्वास्तन ते पुलिस मुबैना तौर बांधी बड़ायल 45 हारन के बादशाह कराए वरतो आहे। पुलिस अदालती हुक्म ते समीदार इकरार ए तारो रिंद जे ज़रिए समी ते छापो हियो। बाजियाब हारन में जमू भील शर्मीती सालिहा तेजान ए ॿिया शामिल आहिन। हारन जो चवण आहे त ज़मींदार रसाकार जबरी पोरियो कराईंदो हो, खाधे लाइ कुछ भी न ॾींदो हो। अदालत कूड़ ॻाल्हाइण ते हारन ते 10,000 रुपया दंड मुक़रर कयो आहे। उमरकोट मां ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। उमरकोट वेझो पुलिस धार दरख्वास्तन ते पुलिस मुबैना तौर बांधी बड़ायल 45 हारन के बादशाह कराए वरतो आहे। हारन जो चवण आहे त ज़मींदार रसाकार जबरी पोरियो कराईंदो हो, खाधे लाइ कुछ भी न ॾींदो हो। अदालत कूड़ ॻाल्हाइण ते हारन ते 10,000 रुपया दंड मुक़रर कयो आहे। उमरकोट मां वाक़िया आगा कयूं पिया। उमरकोट वेझो पुलिस धार दरख्वास्तन ते पुलिस मुबैना तौर बांधी बड़ायल 45 हारन के बादशाह कराए वरतो आहे। पुलिस अदालती हुक्म ते समीदार इकरार ए तारो रिंद जे ज़रिए समी ते छापो हुयो। बाजियाब थियल हारन में जमू भील शर्मीती सालिहा तेजान ए ॿिया शामिल आहिन। हारन जो चवण आहे त ज़मींदार रसाकार जबरी पोरियो कराईंदो हो, खाधे लाइ भी कुछ भी न ॾींदो हो। अदालत कूड़ ॻाल्हाइण ते हारन ते 10,000 रुपया दंड मुक़रर कयो आहे। उमरकोट मां वाक़िया आगा कयूं पिया। उमरकोट वेझो पुलिस धार दरख्वास्तन ते पुलिस मुबैना तौर बांधी बड़ायल 45 हारन के बादशाह कराए वरतो आहे। वाक़िया आगा कयूं पिया। हारन जो चवण आहे त ज़मींदार असांखां जबरी पोरियो कराईंदो हो, खाधे लाइ कुछ भी न ॾींदो हो। अदालत कूड़ ॻाल्हाइण ते हारन ते 10,000 रुपया दंड मुक़रर कयो आहे। उमरकोट मां तफ़सील कंदासीं सुहेल कुंबर खां। जी सुहेल आगा कजो। जी बिल्कुल तव्हां ॿुधायो। अमरकोट जी अदालत हारन जी दरख़्वास्तन ते जेके हारन जी दरख़्वास्तन ते अदालती हुकुम थाने जी पुलिस नबीद थर जी पुलिस ऐं झोरनारे थाने जी पुलिस मुख़्तलिफ़ जेके ज़मींदारनि जी निजी जेलनि में छापा हणी 45 खां मथे जेके हारन खे बाज़ाब करायो वरितो। अमरकोट जी किशन जज जी अदालत जेके नबीद रोड पुलिस नबीद थर पुलिस जेके ज़मींदार इकरार रिंद ज़मींदार तारो रिंद ज़रिए ज़मीन ते छापो हणी 39 हारिन खे जेके बाज़ाब करायो, जंहिंमें मासूम ॿार औरतूं ऐं मर्द भी शामिल आहिनि। ॿिए पासे झोरनारे पुलिस उन जेके ज़रिए ज़मीन ते छापो हणी 6 हारिन खे बाज़ाब कराए वरितो। बाज़ाब करायल जेके हारन में जेके सालिहा जिमू भील भील तेजा अंब भील ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़मीन जेके हारन अदालत सगोरी पंहिंजो मौक़ो इख्तियार कंदो, चयो त जेके ज़मीनदार असांखे जिबरी पोरियो कराईंदो, खाइण पीअण जे लाइ कुझु न ॾींदो, मजबूरी में जेके असां भॻाए जॾहिं अदालत सगोरी पुलिस खां पुछे छा आहे हारी निजी जेलनि में कैद आहे, त अदालत सगोरी जेको पुलिस आहे अदालत सगोरी ॿुधाए थी हारी घरनि में कैद न हुआ, बिल्कुलु आज़ादु हुआ। उन खां पोइ अदालत सगोरी जेके हारनि खे जेके उहो अदालत खे गुमराह करण ऐं जेके कूड़ी दरख़्वास्त करण ते जेके हारनि ते 10,000 रुपया जेके उहो दंड लॻाए छॾियो आहे। फौरी तौर जेके दंड अदा करण जो हुकुम ॾिनो हारनि तरफ़ां जेके दंड जमा करण खां पोइ अदालत सगोरी हारनि खे पंहिंजी मर्ज़ी मुजिब ज़िंदगी गुज़ारण जी ॾेई छॾी। सुहेल आगा करण जे लाइ आप देखिएगा अपना एक्स वैल्यू से करवाइएगा और आपको नेगेटिव मिलेगा। ये घबराहट बिल्कुल बार-बार मुंह में काले बनना, मुंह में ठंडा पानी आना, ये मत करिए।